अॻवान तौर पंहिंजो जेको किरदारु अदा कयो पंहिंजी ज़िंदगीअ में, उहो इंतिहाई अहम ऐं तारीख़ी किरदारु आहे। जंहिं किरदारु असांखे मजबूर कयो आहे असीं उन अख़लाक़ियात जे मुताबिक़, सियासी अख़लाक़ियात जे मुताबिक़ असीं सभु हिते गॾिया आहियूं ऐं शबीर मंगसी जे विछोड़े ते सभु जो ग़मज़दा आहियूं ऐं उनखे भेटा ॾेई रहिया आहियूं। शबीर मंगसी सां असांजो तालुक़ु हिकिड़े कुटुंब वारो हुयो, हिकिड़े ख़ानदान वारो हुयो। चाचे कामण खान खां वठी इमदाद मंगसी ताईं उन नंढो भाउ लाहौती कासिम असांजो दोस्त हो। असां गॾु पढ़ियासीं पटी खां वठी। हिकिड़ो असांजो हिकिड़ो फैमिली ॼण हिकिड़ो ॻांढापो हुयो, हिकिड़ो तालुक़ु हुयो। उन ज़ाती ॻांढापे खां अलावा सियासी तौर ते हीअ असां जेको सियासी कुटुंबिता आहे न, हिकिड़ो ज़ाती कुटुंब थींदो आहे माण्हू जो, पर हिकिड़ो सियासी कुटुंब बि थींदो आहे जंहिंखे पाण क़ौमी कुटुंब चऊं। जेको बि सिंध लाइ लोचे थो, पतोड़े थो, इन समाज लाइ तहरक में आहे, लोड़े थो, उन सां जेको हिकिड़ो असांजो ॻांढापो थिए थो, तालुक़ु थिए थो, इज़त ऐं एतिराम थिए थो, उहो ज़ाती रत जे रिश्तनि खां वधीक उत्तम ऐं आला थिए थो। छाकाणि त रत जा रिश्ता कुदरत जे तरफ़ां मुक़ररु थी अचनि था, कुदरत जे तरफ़ां तइ थी अचनि था। पोइ असांखे उहो किरदारु बहितरु हुजे या न हुजे, या असांजी मजबूरी आहे। कुदरत जे तरफ़ां जुड़ियल रिश्ता आहिनि जेके असां उचारियूं था। पर हीउ जेको समाज, हीअ जेकी सोसाइटी, हीउ जेको क़ौमी ख़ानदान असां चऊं था, इहो असां ख़ानदान पंहिंजी मर्ज़ी सां चूंड कयूं था, पंहिंजी मर्ज़ी सां जोड़ियूं था, पसंदि नापसंदि पंहिंजी तबियत मिज़ाज सां जोड़ियूं था। इन्हनि ख़ानदान जो जेको एतिराम आहे, जेको रिश्तो आहे, उहो उत्तम ऐं आला आहे। यकीनन शबीर मंगसी जो विछोड़ो असां सभिनी लाइ तकलीफ़ दर आहे, असां सभिनी खे ईज़ाउ ॾींदड़ आहे। हाणे मां चाचा कामण खान सां वेठोसि त हुन फ़क़ीर खे यकीन ई नथो अचे त कामरेड असां खां विछड़ी वियो आहे। त यकीन वारी ॻाल्हि आहे ई कोन। अचानक के विछोड़ा ऐं उहे माण्हू जेके मुतहरक हुजनि समाज में ऐं समाज लाइ कमु अचनि, ॿियनि लाइ कमु अचनि, उन्हनि माण्हुनि जो विछोड़ो यकीननि जो पासो वॾी हिकिड़ी ख़बर बि हूंदो आहे, वॾो हिकिड़ो हिसाबु हूंदो आहे, वॾी हिकु पीड़ा बि हूंदी आहे। पर ॻाल्हि कम जी हीअ आहे त असां ज़िंदगी कीअं था अदा कयूं, असां पंहिंजो किरदारु कीअं था अदा कयूं माशरे में। शबीर मंगसी जेको किरदारु अदा कयो, उहो हुनखे किरदारु सदाईं जहिड़ो रखंदो। छाकाणि त असां त हिक ॿिए जे वेझो रहियासीं न, हिक ॿिए जे उन ग़मीअ में, ख़ुशीअ में, हिक ॿिए जे समाजी